नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त दारा खबर ॾींदा कुछ ॾींहंनि खां सोशल मीडिया ते टाउन ऑफिसर कंदरा सैयद शर्फ शात ऐं पीपल्स पार्टी कंदरा जो अॻवान एजाज अहमद पल खिलाफ़ टाउन कमेटी कंदरा मां माहवार गैर कानूनी बुखारी पंप तां पेट्रोल वठण जूं पर्चियूं हलण जूं खबरूं गर्दिश करण ते टाउन ऑफिसर सैयद शर्फ हुसैन शाह तरदीद कंदे नेशनल प्रेस क्लब कंदरा जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त इहे खबरूं बेबुनियाद आहिनि। इन्हनि में का बि सदाकत न आहे। पेट्रोल जी रसीदुनि सां मुंहिंजो या एजाज अहमद पल जो को बि वास्तो न आहे। ये कूड़ा बेबुनियाद इल्ज़ाम आहिनि। एजाज अहमद पल हिकु मोज़िज़ माण्हू पीपल्स पार्टी जो सचो जियालो आहे। मूंसां गॾु उन जी बि किरदार कशी कई पई वञे। मूं वटि अप्रैल महीने जो ऑडिट थियल फ्यूल जो बिल आहे। कंहिंखे बि शक हुजे त ऑफिस अची ॾिसी सघे थो। बाक़ी ही कूड़ा इल्ज़ाम हणी असांजी इज़त नफ़्स खे मजरूह करण जी कोशिश आहे। असां कॾहिं बि पेट्रोल जी रसीद ते ऑफिस जो ठपो न हणंदा आहियूं। जंहिं मां साफ़ ज़ाहिर आहे त ही रसीदूं कूड़ियूं आहिनि। इहो ठपो बि जाली ठहियल आहे। जंहिं बि ऑफिस जो ठपो इस्तेमाल कयो वए उन खिलाफ कानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।